हुकूमत पाकिस्तान जो EPI शेड्यूल है उन में भी जो है हीट को उन में जो है मौजूद है वो जो है 9 महीने तक लगे तो ये जगह ही मुहिम शुरू कया कसर रुबेला जी ये भाई जो है नंढा ॿारनि जे लाइ तमामु डेंजरस बीमारियूं आहिनि। अलाह कंदो असांजे ॿारनि खे बीमारियूं कोन थींदियूं छो जेकॾहिं को बि ॿारु रहिजी थो वञे उनखे या उड़ी थिए थी उड़ी एॾी ख़तरनाक आहे त हुनजी उड़ी जी जेके ज़ाहिर थियनि थियूं निशानियूं कहिड़ियूं थियूं पहिरियां सॼे जिस्म में हुनखे दाणा थींदा हाई ग्रेड फीवर थींदो हुनखे खंघि थींदी ऐं नक मां हुनखे पाणी वहंदो कॾहिं कॾहिं जेको आहे हुनजो अंदरूं वात जेको आहे फिटी पवंदो आहे। ऐं सां गॾोगॾु डॉक्टर जमशेद अहमद साहिब जो ज़ाहिर जो मेडिस ऐं पैरामेडिस ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा उस्ताद जेके आहिनि उहे काफ़ी खां इलाइक़नि खां हिते असां वटि कई आया आहिनि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो अॼोको असांजो जेको सेमिनार आहे इहो खसरो ऐं रुबेला ते आहे त असां जी ॿारनि में इहो आम आहे बाबा उड़ी आहे या माई सगोरी आहे इन जो इलाजु आहे कोन को इनखे तव्हां ढक करे ऐं उते जेको आहे हुनखे सुम्हारे छॾियो हुनजो इलाजु आहे कोन को अदाई उड़ी आहे उड़ी सिंधी में उड़ी चइबो आहे ऐं उर्दू में खसरो ऐं जेको आहे इंग्लिश में वरी इनखे मीज़ल्स चवंदा आहिनि। अदाई वायरस जी बीमारी आहे वायरस जो इलाजु कोई बि कोन्हे को बल्कि उनजो प्रिवेंशन आहे उनजो प्रिवेंशन इहो आहे। दौलतपुर जा उस्ताद ऐं UC खड़ जा उस्ताद रेडियल वर्कर्स ऐं अवामी नुमाइंदा असीं उन्हनि सभिनि जा थोराइता आहियूं त हुननि हिते शिरकत करे असांखे मान ॾिनो आहे ऐं हीअ अवेयरनेस प्रोग्राम में हुनजी शिरकत इंतिहाई अहम आहे। तव्हां दौलतपुर जे चेयरमैन चश्मनदाद खानज़ादा साहब जिन खे अचनि नीबल असां शुक्रगुज़ार आहियूं डॉक्टर साहब जो जिन असांखे हिते घुरायो इन प्रोग्राम जे हवाले सां ऐं तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं डॉक्टर साहब जो इहे पंहिंजे वक़्त मां कीमती वक़्त मां कढी असांजे हिन प्रोग्राम में हिसो वरितो। इन जे हवाले सां हाणे हिकिड़ी रैली बि मुनक़िद कई सी पोइ हफ़्ते तव्हां हुन में तमामु स्कूल पार्टिसिपेट कयो त उन जे हवाले सां अवेयरनेस थी हिते सभिनीनि खे त इहो ॻोठनि में वञी ॿारनि खे सभिनीनि खे माइटनि खे सभिनीनि खे तव्हां आगाही ॾियो उहा लाज़मी जुज़ आहे पंहिंजी बचड़नि खे बचायो। उन जे हवाले सां इहो वरी सेमिनार बि थियो आहे डॉक्टर साहब वरी वरी ॿुधाईंदा फ़ाइदो वग़ैरह। थैंक यू। डॉक्टर बहादुर साहब बेनती जेको हिते असांजे हेॾी महफ़िल खे मान ॾिनई हिते आयो भली ॻाल्हि चवंदा हुनखे असां थोराईंदा आहियूं डॉक्टर साहब जा जेको वॾो ऐं थोराईंदा आहियूं टाउन चेयरमैन मेहरबानी MS शाहपुर जान है डॉक्टर नूर प्रयाग साहब का तमाम उस्ताद साहब के DSP साहब के असांजे डॉक्टर्स पैरामेडिक्स जेके असांजी लेडी हेल्थ वर्कर्स ऐं बाक़ी टीचर्स आहिनि सभिनि खे दिलि जी गहराइनि सां वेलकम थो कयां। कार्रवाई खे अॻिते वधाइण खां असीं रिसेंटली असांजे XMPA रिस्पेक्टेड MPS साहब डॉक्टर बहादुर साहब, तमाम असातिज़ा और तमाम जो मेहमानों को स्पेशली RSC की तरफ से खुशामदीद की।
का जो प्रोग्राम रखा गया है सेमिनार मीजल्स के हवाले से, इंशाल्लाह ताला हम आपको थोड़ी सी इसकी अवेयरनेस देंगे ताकि हम अपनी आइंदा नस्लों को मीजल्स के जैसे 95% हम बच्चों को बचा सकते हैं सिर्फ इस वैक्सीनेशन के लिए। यानी प्रोग्राम की शुरुआत टाउन कमेटी जो काउंसलर भी सलात खिलाफत सादत हासिल करें। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة الصابرين آمنت بالله صدق الله العظيم